पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं पने आकिल शहर में 1.5 महीनो अॻु मुबैना तौर हथियारबंदनि हथां अगवा थी वियल 10 क्लास जी शागिर्दियाणी जो इन वक़्त ताईं को ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं करे संदसि वालिदेन परेशान आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अयाज़ शेख। जी अयाज़ जी पनो आकिल शहर जी पुरानी पोस्ट ऑफिस लॻ पौरियत गुलाम मुस्तफ़ा शेख जी 1.5 महीनो अॻु मासूम न्याणी हथियारबंद घर में घिड़ी करे अगवा करे खणी विया आहिनि। हिते न्याणी जा वालिदेन ऐं उन्हनि जा वारिस मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ज़फ़र जो भाउ आहे, हथियार हुजनि, डराइनि धमकाइनि, छोकिरी मुंहिंजी खणी आहिनि, वियासीं घर ते त असां वटि न आहे, अॼु ताईं बि नथा मञनि। उन्हनि जे मिटनि माइटनि खे सॼनि खे चयो आहे, FIR कराई आहे, तॾहिं बि न, NC कटाई, उहो बि न। NC खां पोइ वरी DIG ऑफिस मां दरख़्वास्त करायासीं, उहा बि न, FIR बि न, कंहिंखे बि नथा मञनि, कंहिंखे बि न। पुलिस पैसा खाई चुप करे वई आहे, उहो बि असांजी काई बि मदद नथी कई वञे। जे न्याणी पढ़ाई आहे त असांखे सज़ा ॾियनि, मुंहिंजी न्याणी खे सज़ा छो था ॾियनि, मुंहिंजी न्याणी छो खई अथनि। कई दफ़ा मां उन्हनि खे चयो आहे, कई दफ़ा मां उन्हनि खे मिनथा कनि, कोई बि नथो मञे, कोई असांजी हिमायत में नथो अचे। ग़रीब थियणु एॾो ॾोह आहे, मुंहिंजी न्याणी ख़ुदा खे मञनि, वापसि कनि। बासर माण्हुनि खे मुंहिंजी इहा ई इल्तिजा आहे, मुंहिंजी न्याणी वापसि कई वञे। पुलिस ॾे FIR कटाई आहे, ॿी का शइ कान थी आहे। जेकॾहिं पुलिस ॾे वञूं था त बसि मतिलबु उहो का मतिलबु हो अहिड़े हिसाब किताब में नथी अचे। पोइ कई माण्हू चवनि था त इहा छोकिरी न मोटंदी, इन जे करे त पैसे वारा बि आहिनि ऐं हिननि में पाण में हाणे जेकॾहिं जाम आहिनि, जेकॾहिं हिननि जी ॿधी आहे त असांखे मुश्किल त पोइ हरूभरू मतिलबु पिया इहो कयूं था। मुश्किल थियणु को ॾोह त न आहे। इहा आहिनि ज़फ़र शाह वॾा, बशीर शाह, ज़फ़र शाह, इहे गॾिजी करे मतिलबु इन्हनि इहो प्रोग्राम करे ऐं मतिलबु हो कयो आहे। पुलिस कुझु बि नथी करे, का शइ कान थी करे। उन्हनि जो वस पुॼे त आहे की हक़ीक़त में त असांखे अंदरि कनि। मुतालबो इहो ई आहे त छोकिरी ख़ुदा रा कनि, असांखे वापसि ॾिन। ताहिरा बतुल नालो त ज़फ़र शाह छोकिरे जो नालो आहे, उहो खणी वियो आहे। छोकिरी खे अञा ज़ाहिर ई न कयो आहे, थी थो सघे को क़तल करे छॾियो अथईं, या थी थो सघे काथे न गुम करे छॾियो आहे। असां इहो था चऊं त असांखे पंहिंजी छोकिरी मोटाए ॾिनी वञे। हिननि वस वारनि खां घुर कई आहे त असांजी न्याणी खे बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़ पनो आकिल।